साईं जेका सवेरे ॻाल्हि कयमि न समूरे शहर में हुल आहे त सरकार बाली बेगम लाइ बेचैन आहे। हू हिते अची रही आहे ऐं संदसि रहण लाइ ख़ासि बंदोबस्त कया विया आहिनि। छा उहा एॾी हसीन आहे? माण्हू त चवनि था। मूंखां बि वधीक। न न बेगम साहिबा, उहा त तव्हांजे पेरनि जे खाक बराबरि बि न हूंदी। पर सरकार जी अखियुनि जो सुरमो आहे। जी साईं। ठीकु आहे, तूं इहो ॿुधाए माण्हू छा था चवनि? साईं माण्हू छा चवनि, बाली बेगम जा वात अहिड़ा डिघा आहिनि जो पेरनि ताईं आहिनि। वॾियूं कटोरीअ थियूं अखियूं अथसि ऐं अछी त अहिड़ी आहे जो पाणी थी पिए त निरी लहंदे ॾिसिजे थो। हुनजी अखियूं वॾियूं आहिनि, हुनजा वार वॾा आहिनि, त छा हुनजी दिलि असांजी बि वॾी हूंदी? अगरि हू ॾिसण में अची आहे त छा उहो अंदर में बि एॾी अच्छी हूंदी? साइण इहे त अंदर जा भेद आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, असां कॾहिं सरकार खे मयार न ॾींदासीं। असां सम्झूं था त हुननि जी दिलि वस में न आहे, त पोइ साईं पोइ बि तव्हांजा भाग आहिनि जेके अकेले औलाद जा माउ आहियो। तव्हांजी जॻह केरु नथो वठी सघे। हू अचे बि थी, माण्हू छा था चवनि? साइण माण्हू था चवनि तूं अचे थी पर ख़बर न आहे त कॾहिं थी। इहा निकाह वारी ॻाल्हि थी वञे पोइ त केर बि कान्हे को। ऐं पाण खे पोइ लाहौर जो बादशाह थियण खां केरु रोके न थो। बेगम तोखे राणी थियण खां रोके न थो। पर मूंखे त भउ थो थिए। अरे करी अरे भउ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं ॾिस त छा थो थिए। मां त ईअं ई ॻाल्हि कई हुई जीअं हलियो वञे। मूंखे कहिड़ी ख़बर हुई? माण्हुनि जी ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं अगनि वारा थींदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं वरी तिर जो बुथल सोचियो थो खाए। पोइ बि क़िस्मत जो पखी पाण मुरादो असांजे कुल्हे ते अची वेठो आहे। ॾिस त छा थो थिए। ऐं हा, पाण हिकु दफ़ो हलंदासीं ऐं पोइ मोटींदासीं। पोइ मया सिर्फ़ु तूं पाण ॾिसंदी त दौलत जूं नदियूं पाणी पहाड़नि ते चढ़ी तेज़ीअ सां असां ॾे वञे। बाजी न ईंदियूं त गुलनि ते खणी ईंदासीं। हा, पर हलण लाइ हिकु हफ़्तो तर्कजो। ॾिसजो अञा कहिड़ा रंग था थियनि। सरकार सां मिलण खां पहिरियां तोसां ॻाल्हाइण ज़रूरी आहे। मेरी छो? हिन लाइ त मां हुते आसरो ॾेई आयो आहियां त सरकार सां बाली बेगम जो निकाह थींदो। तूं छा थो चई मेरे? सरकार किथे मणंदो? ठीकु आहे, पर जे अंग्रेज सरकार खे ख़बर पई त पिछे में अची वेंदासीं।
वॾा सरकार के खानदान वारा बि पर मुंहिंजे ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। इहो सभु असां चऊं था सरकार जनते जे राज़ी थियनि तॾहिं बि संदन मर्ज़ी, जे नथा राज़ी थियनि तॾहिं बि संदन मर्ज़ी। पर बाली बेगम खे हिते आणण में इहो मुंहिंजो आख़िरी सहारो हुयो यार। इहो त ठीकु आहे, ख़ैर पर तूं ॿुधाए त अचनि कॾहिं था? जो बसि हिकु ॿिनि ॾींहंनि में। बसि त पोइ ठीकु आहे। मुंहिंजे ख़्याल में पाण खे सरकार वटि हलणु खपे। ऐं ॿी ख़बर पई आहे त सरकार जे तरफ़ां ॿी साहब खे बि घोड़ाई मोकिलियो वियो आहे। ठीकु आहे, अचो। मूंखे सम्झ में नथो अचे तेरी तकड़ छो कई वई आहे। हाय बाल, असां हिते कुझु वक़्तु असण चाहियोसीं। तोखे त ख़बर आहे त अञा फरीदा तोखे पूरी तरबियत ॾिनाए छा कजे। हितां जा कुझु उसूल बि आहिनि ऐं पाड़े वारनि जी ॻाल्हि बि मञणी थी पए। संदन मुर्शिद सफ़ा ख़ैमा खोड़े वेही रहियो आहे ऐं चए थो त बालीअ खे हिकु दफ़ो ख़ैरपुर वठी हलो संदसि मर्ज़। ऐं हा, हुननि जो हिकिड़ो कारंदो बि त आयो, पाण हुन सां वाइदो बि त करे वेठा। मुंहिंजो ख़्यालु आहे त हली वरी वापसि अची वञो। बिल्कुलु ईअं ई करिणो पवंदो, न त एॾी सारी दौलत हिते कीअं पहुचे। ऐं बुश पाण खे काबू न रखियो। मेर साहब खे अहिड़ो तड़पाइणो आहे जीअं पखी गर्मीअ में पाणीअ लाइ त। ओ बाजी, इहा मच्छी बिना पाणीअ जे ई तड़पंदी आहे। ज़रूरी आहे छा? तमामु साॻी ॻाल्हि करे। जीअं असांजी ज़िंदगी तेज़ी सां तब्दील थी रही आहे तीअं असांजूं ॻाल्हियूं त तब्दील थींदियूं रहंदियूं। हुते मच्छी पाणीअ लाइ तड़पंदी आहे, हिते जेकॾहिं पखी पाणीअ लाइ तड़पियो, ॻाल्हि त साॻी आहे। नालनि मटिजण सां कहिड़ो फ़र्क़ु? आदाब आदाब।